करबला के शहीदन के 40 के दिहाड़े ते अज मिठी के मुख्तलिफ़ इमाम बारगन तां मातमी जुलूस बरामद थी मुख्य इमाम बारगाह शोएब अबू तालब ते गड थिया, जितां एक वॾो मातमी काफ़िलो निकितो जेको मुक़रर थियल रस्ते तां गुज़रंदो कश्मीर चौक ते पहुतो। मातमी जुलूस दौरान काफ़ी हंधनि ते न्याज़ लंगर ऐं सबिलूं बि पियारियूं वयूं। मातमी जुलूस की सिक्योरिटी पुलिस ऐं रेंजर्स के नौजवान कई। बैद में मातमी जुलूस इमाम बारगाह सैयद कंडल शाह ते पहुतो, जिते इलामा ज़ाकिर हुसैन ज़ाकिरी मजलिस पढ़ाई ऐं मजलिस दौरान करबला के शहीदन के किरदार ते रोशनी विधी त केतिरनि ई मोमिननि जूं अखियूं अश्कबार थी वयूं ऐं हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी रहियूं। मजलिस की पुॼाणी बैदि मातमी काफ़िलो इमाम बारगाह सैयद मलूक शाह बुखारी ते पहुतो, जितां मातमी जुलूस इख़्तिताम पज़ीर थी वियो। कैमरामैन सुरेश मेंगवाड़ सां गॾु नंदलाल वाणो, इबरत न्यूज़, मिठी थरपारकर।